सिंध में हिन वक्त ब ड्रामा तमाम घणो ज़ोरो शोर से हलन पिया। एक ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी बियो आहे जेको आहे सो बियो ड्रामो सिंध टीवीअ ते हली रहियो आहे दोस्तों। हिकिड़ो केटीएन ते ऐं हिकिड़ो सिंध टीवीअ ते हले पियो ऐं तमाम बेहतरीन ये ॿई ड्रामा आहिनि। अॼोके वीडियो में पाण ॻाल्हि कंदासीं त ज़हर ज़िंदगी ड्रामा सीरियल जी जेका शूटिंग आहे उहा कॾहिं शुरू थी ऐं उन खां अलावा उन जा किस्त कॾहिं जेको आहे सो नशर कया विया ऐं उन में कहिड़ा कहिड़ा अदाकार जेको आहे सो शामिल आहिनि ऐं उन जी जेका अदाकारी आहे जेका शूटिंग आहे उहा कहिड़े शहर में थिए पई। तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो के तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तों ज़हर ज़िंदगी ड्रामो अहिड़ो बहितरीन ड्रामो आहे जेको सभई माण्हू शाम जो 6 खां 7 बजे ताईं टीवीअ में तक़रीबन वेठा हूंदा आहिनि त ज़हर ज़िंदगी ड्रामो अचे त उन जो एपिसोड ॾिसूं। त दोस्तों ज़हर ज़िंदगी ड्रामो 2002 में तक़रीबन रिलीज़ थियण स्टार्ट थियो ऐं 2021 में जेको आहे सो पोइ वरी उन में सदूरे खे बि एड कयो वियो। पोइ उन खे ॼण नओं चंड लॻी वियो दोस्तों। छाजे करे ज़हर ज़िंदगी ड्रामो पहिरीं तमामु बहितरीन छायल हुयो सिंध में ऐं उन खां पोइ वरी जॾहिं 2001 में जॾहिं असद कुरैशीअ खे इन ड्रामे में शामिलु कयो वियो, इन शूटिंग में शामिलु कयो वियो, पोइ त ॼण चंड लॻी आहे इन ड्रामे खे। तमामु घणी मक़बूलियत मिली इन ड्रामे खे ऐं असद कुरैशी ऐं उन खां अलावा आज़म मेंगल जा सीन जेको आहे सो हिन में तक़रीबन गॾु रखिया विया आहिनि ऐं असद कुरैशी खे कुहाड़ी हथ में ॾेई ऐं उन खे अहिड़ा के सीन ॾिना वेंदा जंहिंमें असद कुरैशी वटि कुहाड़ी हर वक़्तु गॾु हूंदो। दोस्तों इन ड्रामे में आज़म मेंगल जेको आहे सो हिकु बहितरीन किरदारु निभाए रहियो आहे ऐं जेको आहे सो हिन जूं तक़रीबन 200 खां प्लस जेको आहे सो किस्त रिलीज़ थी चुका आहिनि ऐं उन खां अलावा हिन जो जेको ड्रामे जी जेका अदाकारी आहे ऐं जेका हिन जी शूटिंग आहे उहा तक़रीबन जेको आहे सो बलोचिस्तान ऐं सिंध जे बॉर्डर जो हिकिड़ो इलाइक़ो आहे उते हिन जी शूटिंग हले थी। छाजे करे उन में ॿाराड़ी सब्ज़वार बि ॾेखारियो वियो आहे ऐं ॿाराड़ी जो तमामु घणो कचे जो इलाइक़ो ॾेखारियो वियो आहे हिन ड्रामा सीरियल में ऐं उन खां अलावा सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु घणी मक़बूलियत जो हामिल आहे ऐं बहितरीन अदाकारी उन्हनि जेको आहे सो पंहिंजनि अदाकारनि कई। इन में आज़म मेंगल आहे ऐं उन खां अलावा असद कुरैशी आहे ऐं मुख़्तलिफ़ नाला आहिनि जेके सिंध जा हिकु बहितरीन नाला आहिनि उन्हनि खे जेको आहे सो हिन ड्रामे में शामिलु कयो वियो आहे ऐं हिन जी शूटिंग, हिन जी अदाकारी ऐं हिन जा जेके कलाम हिन में शामिलु कया विया आहिनि उहे बि तमामु बहितरीन शामिलु कया विया आहिनि ऐं घर में ऐं जेको आहे सो तमामु घणी सिंध में इहो ड्रामो मक़बूल आहे ऐं सिंध वासी तमामु घणो इन खे मोट ॾियनि पिया इन ड्रामे खे। त दोस्तों इहो अॼोको वीडियो खे तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।